ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांति स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। शक्तिशाली आहियां। मुंहिंजे आत्मा जो ये शरीर निरोगी आहे। ओम शांति। अॼु असांखे मिठा मिठा बाबा चवनि था, मिठे मिठे ॿार बाबा चवनि था कि ॾिसो, दुनिया में माण्हू चवंदा आहिनि कि मन मंदिर आहे। चवंदा आहिनि न, मन मंदिर आहे। ये ॻाल्हि असांखे सम्झणो खपे कि भॻवान खे असां मन सां ई यादि करे सघंदा आहियूं। असांजी आत्मा में संकल्प करण जी शक्ति हूंदी आहे। जो असां सोचंदा आहियूं न, सम्झो असांखे प्यास लॻी त पहिरियों वीचार ईंदो न। शरीर खे असां ॾाढे समय खां पाणी न ॾिनो आहे। कई बार लॻंदी बि आहे, कई बार शरीर चवंदो आहे कि शरीर खे पाणी खपे। कई बार ख़ुदि ई वीचार ईंदो आहे कि अरे हेॾी देरि थी वई आहे, मां पाणी न ॾिनो आहे शरीर खे। वीचार ईंदो अॼु असां दाल चांवर खायूं। वीचार ईंदो कहिड़े बि ॻाल्हि जो, है न, कहिड़े बि ॻाल्हि जो पहिरियों वीचार ईंदो। कुझु खाइण जो, काॾे घुमण जो, कंहिंसां ॻाल्हाइण जो पहिरियों छा ईंदो आहे? वीचार ईंदो आहे। माण्हू छा चवंदा न कि मां सोचां ई पई ऐं तव्हांजो फ़ोन अची वियो। त हुन समय फ़ोन त पोइ आयो, लेकिन असांजो ॿिन्हिनि जे मन जी तार जुड़ी वई। मतिलबु हुन जे मन में जो वीचार आयो उहो ई तव्हां वटि बि आयो। मतिलबु तव्हांजे मन जी फ्रीक्वेंसी थींदी आहे न, तार जेके चईंदा आहिनि, त उहो जुड़ी वई। अगरि असां हिन ॻाल्हि खे सम्झूं कि आहे न, भॻवान खे यादि करण लाइ, कंहिंखे बि यादि करण लाइ संकल्प करिणो पवंदो। अॼु माण्हू खे अगरि कंहिंखे अंब सुठो लॻंदो हूंदो त हुनखे बार बार अंब खाइण जो वीचार ईंदो, संकल्प ईंदो। लेकिन ॾिसो, सीज़न बाय सीज़न असांजा संकल्प उअं ई थधा थींदा वेंदा आहिनि। भई गर्मी में सभिनि खे वीचार ईंदो आहे अंब खाइण जो। जीअं जीअं गर्मी ख़तमु थींदी त सभु छा वीचार कंदा आहिनि कि हाणे अंब हली वेंदो। पोइ सभिनि खे उहो वीचार न ईंदो आहे। हा, कंहिंखे अगरि ज़्यादा ई हुजे त पोइ उहो अंब वारी कोल्ड ड्रिंक पी वठंदा आहिनि, या कुझु अंब वारी अचार ठाहे रखंदा त उहो खाईंदा आहिनि। त इहे वीचार ई ईंदा आहिनि। वीचार सां ई असां भॻवान खे बि यादि करे सघंदा आहियूं। दुनिया में माण्हू भॻवान खे यादि करण लाइ ग्रंथ, शास्त्र, मूर्तियूं, मंदिर, टिकाणा ठाहींदा आहिनि, लेकिन सोचंदा आहिनि कि उहा जॻह आहे भॻवान खे यादि करण जी। जॾहिं बि भॻवान खे यादि करिणो हूंदो त पंहिंजे पंहिंजे घर में सभिनि मंदरु ठाहे छॾियो आहे या ॿाहिरि बि ठाहे छॾियो आहे। त सोचंदा आहिनि रोज़ु सुबुह जो भॻवान खे यादि करिणो खपे त छा कंदा आहिनि, उथी करे होॾे हली वेंदा आहिनि। जिते बि टिकाणो मंदरु ठहियलु आहे उन्हनि जे घर में, हुते हली वेंदा आहिनि। या कई माण्हू पंहिंजे बेड ते ई वेही करे कंदा आहिनि, कई किथे कंदा आहिनि।
लेकिन माण्हुनि खे त बि लॻंदो आहे कि भॻवान खे यादि करण लाइ हुन टिकाणे मंदर में वञो, उहो भॻवान जो घरु आहे। अगरि तव्हां ॾिसो हिन ॻाल्हियुनि खे सोचो त तव्हां कॾहिं चई सघंदव कि मुंहिंजे अंदरि भॻवानु आहे? न। अॼु अगरि तव्हांखे वीचार आयो कि मां हाणे थोरो समय न भॻवान खे यादि थी करां, मतिलबु त असां सॼो ॾींहुं यादि न पिया करूं, मतिलबु त असांजे अंदरि भॻवानु आहे। अगरि जेकी चीज़ अंदरि हुजे त हुनजी त घड़ी घड़ी यादि ईंदी न। त इहा ॻाल्हि असांखे सम्झणी आहे कि भॻवानु कण कण में न आहे। छो कि असां ई चऊं था कि भॻवान खे यादि करण लाइ मां होॾे टिकाणे वई हुअमि, भॻवान खे यादि करे आयमि। सुबुह जो उथी करे मां रोज़ु भॻवान खे यादि कंदी आहियां। मतिलबु त भॻवानु कण कण में न आहे, मतिलबु त भॻवानु असांजे अंदरि न आहे। इन करे त असां चईंदा आहियूं न, मां रोज़ु यादि कंदी आहियां। मां रोज़ु भॻवान वटि वेंदी आहियां, टिकाणे में, मंदरनि में, हेॾे होॾे। अगरि माण्हू इन्हनि ॻाल्हियुनि खे ध्यानु ॾिए त कोई समझदार व्यक्ति सम्झी वेंदो न कि भॻवानु असांजे अंदरि न आहे, कण कण में न आहे, है न। त पहिरीं ॻाल्हि असांखे सम्झणो आहे कि भॻवान खे यादि करण लाइ छा करिणो पवंदो आहे? संकल्प करिणो पवंदो आहे, वीचार करिणो पवंदो आहे। ऐं वीचार कंहिंमें ईंदा आहिनि? मन में ईंदो। लेकिन असांजे मन में अगरि कोई कोई फालतू ॻाल्हि हूंदी, कोई टेंशन जी ॻाल्हि हूंदी, कोई विकारी ॻाल्हि हूंदी, त ॿुधाए, मन त हिकु ई आहे ऐं मन सां असां वीचार कंदासीं। हालांकि मन सां हिकु सेकेंड में असां ॾाढा वीचार करे सघंदा आहियूं। तव्हां वीचार करो त हाणे मां 4 बजे उथी करे भॻवान खे यादि करां, ॿियो वीचार अचे थो चांहि पी वठां, ॿियो वीचार अचे थो सुम्ही पवां, ॿियो वीचार अचे थो पैसे जो, ॿियो वीचार अचे थो शरीर में जेको सूर थो थिए, ॿियो वीचार अचे थो ॾाढो सीउ थो पए, ॿियो वीचार अचे थो सफ़ाई करणी आहे, ॿियो वीचार अचे थो अलाए कहिड़ो 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 कहिड़ो, है न। जेका असां सोचण बि न पिया चाहियूं, असां त हिकु ई सोच सां उथियासीं कि 4 बजे मूंखे भॻवान खे यादि करिणो आहे, लेकिन हुन जे बदिले ॿिया वीचार अचनि था। त जीअं सोचो था गाॾी खणी ॿाहिरि निकितव, कंहिं वीचार सां निकितव कि मूंखे फलाणे जे घर वञिणो आहे, फलाणे सां मिलणु, त तव्हांखे विच रास्ते में ॾाढा सारा माण्हू ॾेखारे में ॾींदा, ॾाढा सारा चीज़ ॾेखारे में ईंदा, त तव्हां छा उन्हनि खे ॾिसण में लॻी वेंदव छा? चलो ॾिसंदा बि वेंदव, लेकिन बुद्धि में छा हूंदो कि हलो हलो जल्दी हलो, हुन जे घर हलणो आहे, हुन सां मिलणु, देरि थी वेंदी। अगरि कोई रास्ते में मिली बि वञे भई ज़रूरी अगरि, त बि हुनखे फटाफट हुन सां ॻाल्हि करे चईंदा, न असां वञूं था, असां कमु आहे, चईंदासीं न। त उहो ई असां जॾहिं बि हिकु त असां इहे सम्झी वठूं कि भॻवानु असांजे अंदरि न आहे, भॻवानु कण कण में न आहे, भॻवान खे यादि करण लाइ संकल्प करणो पवंदो आहे। मां वीचार कयो भॻवान खे यादि करां थी, पोइ तव्हां भॻवान खे कोई पाठ पढ़ी करे यादि कंदो आहे, कोई मुंहं सां जपे करे पाठ कंदो आहे, कोई मूर्ति जे साम्हूं वेही रहंदो आहे, कोई छा कंदो आहे, कोई छा कंदो आहे। मतिलबु भॻवान खे यादि करण जा ॾाढा सारा तरीक़ा माण्हू ठाहे रखियो। कोई चईंदो मां त सुबुह जो इहा हलाए छॾंदी आहियां, बसि इहो भॻवान खे यादि कंदी आहियां। कोई चईंदो मां त सुबुह उथी भॻवान खे न पाठ पढ़ी पढ़ी यादि कंदी आहियां। कोई चईंदो मां भॻवान खे जाप जपी यादि कंदी आहियां। कोई चईंदो असां हेॾे वञी करे पोइ भॻवान खे यादि कंदा आहियूं। कोई छा, है न। त पहिरियों त असांखे सम्झणो खपे भॻवानु केरु आहे जंहिंखे असांखे यादि करिणो आहे, ऐं छो यादि करिणो आहे। भॻवानु केरु आहे? कोई चईंदो गुरु नानक देव भॻवानु, कोई चईंदो दुर्गा देवी भॻवानु, कोई चईंदो कृष्ण भॻवानु, कोई चईंदो राम भॻवानु, है न। सभु देहदारी, कोई चईंदा ग्रंथ भॻवानु आहिनि।
कोई चवंदा सूर्य चांद भॻवानु आहे, कोई चवंदा पेड़ पौधे भॻवानु आहे। हाणे भॻवानु केरु आहे? मूंखे वीचार त आयो मूंखे भॻवान खे यादि करिणो आहे। छो यादि करिणो आहे? छो जो भॻवानु असांजा दुख दूरि कंदो, असांखे सुख शांती ॾींदो, हा न। त असां इन करे भॻवान खे कृष्ण जे रूप में यादि था करूं। भई मां रोज़ु सुबुह जो कृष्ण खे यादि कंदी आहियां। छो जो कृष्ण असांखे सुख ॾींदो, शांती ॾींदो, ख़ुशी ॾींदो। लेकिन अगरि असां सोचूं कि सुख कंहिंसां मिलंदो आहे, कृष्ण बि असांखे सुख कीअं ॾींदो? कोई चवंदो कृष्ण धन संपत्ति ॾींदो, चीजूं ॾींदो, असांजा इहे सामान वठी ॾींदो। मतिलबु त असां कृष्ण खे यादि था करूं ताकी कृष्ण असांखे सुख ॾे, शांती ॾे। मतिलबु कि कृष्ण असांखे धन संपत्ति ॾे, जंहिंसां असां चीजूं वठी खाऊं पीऊं ख़ुशि रहूं। सुख त इन में ई आहे न, है न। असां कृष्ण जी भक्ति कई, नाम जपियो, हुनजी पूजा कई, हुनखे सनानु करायो, इहे करायो, पोइ कृष्ण असांजा कमु कंदो, असांखे हिन में मदद कंदो, हिन में मदद कंदो, असां जंहिंसां खाई पी ख़ुशि रहूं, असांजो क्रोध दूरि कंदो, असांजो इहो कंदो, उहो कंदो। माण्हू अलॻि अलॻि भॻवान जा रूप ठाहे करे यादि करे थो। छो थो यादि करे? छो जो जीवन में सुख शांती ख़ुशी खपे। लेकिन अगरि तव्हांजी आदत हूंदी गुस्सो करण जी, त तव्हां चवंदव मां कृष्ण खे यादि थी करां, कृष्ण मुंहिंजो गुस्सो कमु करे छॾंदो, है न। कृष्ण पंहिंजी शक्ति सां मुंहिंजो गुस्सो कमु करे छॾंदो। चलो ठीकु आहे, कृष्ण तव्हांजी पंहिंजो आशीर्वाद ॾेई करे तव्हांजो गुस्सो बि ख़तमु करे छॾियो। त आख़िरकार असांखे छा सम्झणो आहे कि भॻवान खे यादि करण लाइ संकल्प करिणो आहे। ऐं जॾहिं असां वेही करे भॻवान खे यादि कंदा आहियूं कहिड़े बि रूप में, त उन समय कोई बि वीचार अचे न, हेॾा वेॾा जो पुराणो इहो उहो, उन्हनि ते ध्यानु न ॾियो। उहो जीअं साइड सीन आहे, उहो जीअं हेॾा वेॾा जी ॻाल्हियूं आहिनि, है न। कई बार माण्हुनि जो अनुभव आहे कि जॾहिं बि असां भॻवान खे यादि कंदा आहियूं उन समय ई फ़ोन अची वेंदो आहे, या उन समय कुझु माण्हू अची वेंदा आहिनि, हीअं कमु अची वेंदो आहे। लेकिन तव्हां पंहिंजो अगरि असां कंहिंसां मिलणु वञूं था, अगरि हुन समय कोई माण्हू अची वियो, लेकिन असांजो मिलणु ज़रूरी आहे, त असां चईंदासीं न चलो हिनखे फटाफट पूरो करे पोइ असां करूं था। हीअं त न चईंदासीं चल छॾ नथा हलूं। ज़रूरी न हूंदो त चईंदासीं, लेकिन ज़रूरी हूंदो त उन कम खे फटाफट निपटाए करे कंदासीं ई सही। त उहा ई जीवन में आहे न, हर हिक खे, सिर्फ़ु वॾनि खे ई न, पंहिंजे ॿारनि खे बि सेखारियो। भले उहे सुबुह जो जल्दी स्कूल वञनि था, लेकिन उहे स्कूल खां अचण खां पोइ नियम ठाहे छॾियो कि तव्हांखे 10 मिंट 15 मिंट कुझु बि तव्हां जंहिं बि रूप में भॻवान खे मञंदा आहियो न, उन रूप में तव्हांखे उन सां गॾु रहणो ई आहे। वैसे त असांखे सॼो ॾींहुं उनजो साथ मन में यादि हुजे, भई तव्हांखे सॼो ॾींहुं मन में यादि अथव न, मुंहिंजो फलानो घरु आहे, मुंहिंजो नाम इहो, मुंहिंजा माउ पीउ इहे, मुंहिंजा फलाना इहे ई तव्हांखे सॼो ॾींहुं माण्हू मुख सां त चईंदा आहिनि राधे राधे, कृष्णा कृष्णा, वाहेगुरु, राम राम। लेकिन उन स्मृति सां चओ कि राधे राधे, कृष्णा कृष्णा, वाहेगुरु केरु? मूंखे मदद करण वारो, है न। मूंखे जीवन में हर पल मदद करण वारो उहो भॻवानु आहे। वैसे त भॻवानु निराकार आहे। चलो तव्हां सोचो था असांजो भॻवानु हिन रूप में आहे, चलो तव्हां हुननि खे ई, लेकिन उन्हनि खे पंहिंजो ठाहे करे यादि करो। हीअं न यादि करियो हा भई असां उनखे यादि कयो भई कृष्ण भॻवानु, राम भॻवानु, फलानो भॻवानु, हीअं न। जीअं तव्हांजो संबंध जोड़ियो आहे न, इहे मुंहिंजा माउ पीउ, अॼु माउ पीउ खे कुझु थिए त ॿारनि खे लॻंदो आहे न, उहो ई असांखे उन्हनि सां बि दिलि लॻल हुजे। उहो कॾहिं लॻंदी जॾहिं असां उन्हनि सां संबंध जोड़ंदासीं। कहिड़ो बि संबंध उन्हनि सां जोड़े छॾियो
ऐं दिलि सां उन्हनि खे सदा साथ रखो। उन्हनि जी साथ कीअं रखंदव? मन में संकल्प करो। ऐं असांजो असली मंदिर त मन हूंदो आहे। तव्हां कहिड़े बि टिकाणे मंदिर वञो, किथे बि वञो, अगरि तव्हां किथे बि वञी करे अगरि तव्हां मन सां उनखे यादि न कंदव, मतिलबु मन में संकल्प न कंदव भॻवान खे यादि करण जो, अगरि मन में तव्हांजी हेॾा वॾा जी ॻाल्हियूं हूंदियूं त तव्हां केतिरा बि धार्मिक स्थान घुमी वठो, तव्हां भॻवान खे यादि कंदा ई न आहियो। छो जे भॻवान खे यादि करण जो तरीक़ो छा आहे? मन। हिन करे गीता में आहे मन मना भव। मन छा आहे? मन संकल्प करण जी शक्ति आहे, उनखे उनजो नाम मन आहे। ऐं भॻवान खे असां मुख सां यादि न करे सघंदा आहियूं। अॼु तव्हां कृष्ण खे बि यादि कंदव न त मुख सां तव्हां केतिरो बि चओ कृष्ण कृष्ण कृष्ण, ऐं मन में हलंदो रहे कि इहे कॾहिं ख़तमु थींदो त मां भाॼी ठाहियां, रोटी ठाहियां, ॾाढी बुख थी लॻे, त मन त तव्हांजो हिननि ॻाल्हियुनि में बिज़ी आहे। ॾिसी इहे घर जो कमु नथी करे, ॾिसी हीअं थो करे, वरी केरु आयो आहे, हीअं थी करे, ॿुधे नथी, वरी फ़ोननि ते थी ॻाल्हाए, ऐं पढ़नि था माण्हू अलाए छा 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 छा, है न। लेकिन भॻवान खे यादि करण जो तरीक़ो छा आहे? मन। जेसिताईं असां मन में संकल्प न कंदासीं, जेसिताईं असां मन में वीचार न कंदासीं, जो असां पढ़ूं था उनजो वीचार न कंदासीं। तव्हां ॾिसो, अगरि तव्हां पोड़ी पढ़ंदा आहियो त तव्हां हिकु हिकु माण्हू त चए हा भई एक ओंकार सतनाम पूरो पूरो करे छॾियो, मुख सां चई न सोचे हा मां पोड़ी पढ़ां थी, हा भई हिन खां पोइ इहे ईंदो, हिन खां पोइ इहे ईंदो, हिन खां पोइ इहे ईंदो। त मन में असांखे वीचार कयो मां पोड़ी थी पढ़ां, बुद्धि कंहिंमें बिज़ी थी वई, हा हिन खां पोइ इहे ईंदो, हिन खां पोइ इहे ईंदो, हिन खां पोइ इहे ईंदो। लेकिन तव्हां हिकु हिकु शब्द जो अर्थ कढो। तव्हां मन में सोचो मां पोड़ी पढ़ां, हिकु शब्द चओ एक ओंकार। एक ओंकार जो मतिलबु उहो हिकु ओंकार, अर्थात हिकु ई अहिड़ी आत्मा आहे दुनिया में जो कॾहिं पंहिंजो शरीर न वठंदी आहे। पंहिंजो ॿिए जे शरीर में ईंदी आहे, उहो केरु हूंदी आहे? भॻवानु हूंदी आहे। असां सभु भॻवानु कोई अहिड़ी वहिड़ी चीज़ न आहे, भॻवानु बि हिकु आत्मा ई आहे। लेकिन असां आत्मा जो शरीर वठी पाठ वॼायूं था न, सभिनि आत्माउनि खे पंहिंजो पंहिंजो शरीर आहे, त भॻवानु बि हिकु आत्मा ई आहे। चईंदा आहिनि न परमात्मा, ऐं ओम जो अर्थ बि आत्मा थींदी आहे। त एक ओंकार मतिलबु हिकु उहो ई ओंकार, अर्थात हिकु उहो ई आत्मा स्वरूप में रहंदो आहे, जंहिंखे असां परमात्मा बि चईंदा आहियूं। असां आत्मा आहियूं बि, ओंकार आहियूं, लेकिन असां शरीर वठंदा आहियूं। लेकिन हिकु ओंकार मतिलबु कि उहो हिकु ई अहिड़ी आत्मा आहे जो कॾहिं पंहिंजो शरीर न वठंदी आहे। छो कि हिकु बार अगरि आत्मा शरीर वठी वठंदी आहे न त उहो धर्मनि में फसी वेंदी आहे। भई कोई बि आत्मा शरीर वठंदी, अॼु हर इंसान खे माण्हू कीअं अलॻि अलॻि कंदा आहिनि, कि इहे हिंदू धर्म जा आहिनि, इहे मुस्लिम धर्मनि जा आहिनि, है न। कोई बि अंजान व्यक्ति तव्हांखे ॿाहिरि नज़र अचे, तव्हां हुनजे पहनावे सां सम्झी वेंदव भई इहे हिंदू आहे, मुस्लिम आहे, फलानो आहे, फलानो आहे, न। पहनावे सां, हुनजी ॻाल्हाइण सां। पहिरियों त माण्हू जाति ॾिसंदा आहिनि न, कि अरे इहे त हिन आहे, हीअ त इहो आहे, न न न हिन सां न कर, हिन सां न ॻाल्हाए। त भॻवान बि अगरि पंहिंजो शरीर वठे त उहो बि जातियुनि में फसी वेंदो, पोइ त उहो सभिनि जो कहलाए न सघंदो न। पहिरियों त पंहिंजी जाति वारे जो कहलाईंदो न। अॼु कोई बि गुरु संत सन्यासी खे माण्हू कीअं ॾिसंदा आहिनि? हाणे जैनी धर्मनि जा वॾा आहिनि, उन्हनि में अगरि कोई चए जैनी धर्म वारो असांजो इहो भॻवानु आहे, त पूरो दुनिया मञंदी उनखे? न मञंदी। माण्हू चवंदा न इहो त जैनी धर्म जो। त इन करे भॻवानु मतिलबु हिकु अहिड़ी आत्मा जो कॾहिं पंहिंजो शरीर न वठंदी आहे।
तॾहिं ई उहा सभिनि खे शक्ति ॾेई सघंदी आहे, तॾहिं ई हर धर्म वारो उनखे पंहिंजो चईंदो आहे। त ॾिसो असां पोड़ी बि हीअं पढ़ूं रोज़ु कि उहे हिकु ओंकार, हिकु अहिड़ी आत्मा आहे जो सदा ई मथे रहंदी आहे, जो कॾहिं पंहिंजो शरीर न वठंदी आहे ऐं उहा असांजे लाइ मथे वेठी आहे, जो असांखे शक्तियूं ॾींदी आहे। सतनाम, हुनजो ई नाम सत्य आहे। अगरि असां हिकु हिकु शब्द जो अर्थ कढूं, ॾिसो हाणे एक ओंकार जो ई असां अर्थ कढूं त कलाकु निकिरी वेंदो। उहो परमात्मा जो रूप, उहो रहंदो आहे, छा कंदो आहे, हुनजो नाम छा आहे, उहो कीअं ईंदी आहे उहा आत्मा हेठि ॿिए जे शरीर में, कॾहिं ईंदी आहे, अची करे छा कंदी आहे। जीअं तव्हांजी आत्मा हिन दुनिया में इहे ई कमु करे थी, तव्हांजी आत्मा हिन शरीर में वेही करे, तव्हांजी आत्मा कंहिंजी माउ जो पाठ विझाए थी, तव्हांजी आत्मा कंहिंजी पीउ जो पाठ विझाए थी, कंहिंजी भाउ भेण ससु ससुरु। तव्हां हिकु ई आत्मा आहियो, लेकिन सॼो ॾींहुं केॾा पाठ था वॼायो। कॾहिं कंहिंजी धीअ था ठही वञो, कॾहिं कंहिंजो पुटु था ठही वञो, कॾहिं कंहिंजी माउ, कॾहिं कंहिंजो पीउ, कॾहिं कंहिंजो फलानो। जो टीवी में थींदो आहे न, हिकु एक्टर हूंदो आहे, कंहिं सीरियल में उहो धीअ जो पाठ वॼाईंदी आहे, कंहिं में ज़ाल जो, कंहिं में फलानो। उहो ई तव्हां सोचो, तव्हां हिकु आत्मा सॼो ॾींहुं केतिरा पाठ था वॼायो। त उहो ई भॻवानु अर्थात उहो बि हिकु आत्मा ई आहे, लेकिन उहो कॾहिं बि पंहिंजो शरीर न वठंदी आहे। त हुनजो न माउ आहे, न पीउ आहे, न गुरू आहे, न टीचर आहे, न ॿार अथसि। उहो सदा ई निराकारी आहे। उनजो नाम सत्य आहे। सतनाम मतिलबु सत्य आहे, छो जो उनजी आत्मा ते नाम आहे। ऐं असांजे त शरीर ते नाम पईंदो आहे। अॼु असांजे शरीर जो नाम, तव्हांजे हिन शरीर जो नाम घणा नाम आहिनि। पोइ वरी तव्हांजी आत्मा इहे शरीर छॾंदी, वरी ॿियो वठंदी त ॿियो नाम वठंदी। ईअं असां जनम मरण जे चकर में अची करे असां केॾा नाम वरिता आहिनि, केॾा छॾिया आहिनि न। कोई आत्मा शरीर छॾे त ईंदा त माण्हू चवंदा उहो मरी वियो, मतिलबु उहो ख़तमु थी वियो। हाणे मतिलबु हुनजो नाम रूप ख़तमु थी वियो, आत्मा ख़तमु न थी आहे। मतिलबु उहो जो आत्मा जो पाठ वॼाए पई न, कंहिंजी माउ, कंहिंजी ज़ाल, कंहिंजी धीअ, उहो पाठ ख़तमु थी वियो। हाणे उहो ई आत्मा ॿियो शरीर वठी करे ॿिए सां पाठ वॼाईंदी। जीअं त ॿियो सीरियल में पाठ वॼाईंदी, जीअं त ॿी मूवी में पाठ वॼाईंदी, है न। त हुनजी कैसेट ठहियलु आहे, कैसेट ठहियलु आहे न, तव्हांजे दिमाग़ में सभु ॻाल्हियूं यादि आहिनि। जीअं माण्हू कोई सीरियल ठही वेंदो आहे, हुनजा एक्टर हाणे ॿुढा थी विया, लेकिन उहो सीरियल अञा ताईं आहे त माण्हू ॾिसंदा आहिनि। उहो ई असांजे दिमाग़ में उहा स्टोरी रहंदी आहे, असांखे यादि हूंदी आहे। लेकिन जेकी आत्मा छॾे करे हली वई, ॿियो जन्म वठंदी आहे न, उहो भुलिजी वेंदी आहे न त अगरि सोचो कोई आत्मा शरीर छॾे ऐं ॿियो जन्म वठी हुनखे सभु यादि हुजे, किथे किथे हूंदो आहे, त उहो माण्हू न हेॾा जो रहियो न होॾा जो। त इहा बि कुदरती आहे कि शरीर छॾण खां पोइ ॿियो जन्म जॾहिं वठंदा आहिनि त उहो भुलिजी वेंदी आहे कि मां पहिरियों कहिड़े जन्म में छा हुयमि। पर कंहिंखे यादि रहंदो आहे। त बाबा चवनि था, ॾिसो ईअं ई असां इहा पौड़ी बि अगरि तव्हां अर्थ सहित पढ़ो न, त हिन में ई तव्हांखे हफ़्तो भर लॻी वञे हिन जो अर्थ कढंदे कढंदे। इहे हेॾा सारा माण्हू सत्संग कीर्तन ज्ञान कीअं ॾींदा आहिनि, हिकु हिकु शब्द जो अर्थ कढंदा आहिनि ऐं हिकु ॾींहं जो कीर्तन थी वियो। तव्हांजे घर में ई तव्हां ॾिसो केॾी ॻाल्हियूं आहिनि, है न। अगरि सम्झो कंहिंजी नुंहुं कमु नथी करे, घर जी साफ़ सफ़ाई नथी करे, त हुनजी ससु जे दिमाग़ में त हिकु ई ॻाल्हि रहंदी न कि घर जो कमु न कंदी। कॾहिं कॾहिं ज़िदी थी वेंदो आहे न मन बि, बार बार उहो ई सोचंदो आहे इहे घर जो कमु नथी करे। पोइ उहो वीचारी नुंहुं कुझु पुछणु ईंदी त हुनखे हुन ई नज़र सां ॾिसंदा कि घर जो कमु नथी करे, घर खे साफ़ न रखंदी आहे, हीअं आहे हीअं आहे। त सोचो असांजो मन केॾो ज़िदी आहे, असां हिकु ई ॻाल्हि खे मन में पकड़े वेठा आहियूं, उहा ई ॻाल्हि घड़ी घड़ी सोचूं था। त छो जी मन खे उन ॻाल्हि खे ख़तमु करण जी शक्ति न आहे।
लेकिन जॾहिं असां मन खे ॿी ॻाल्हियुनि में मन खे चऊं चल ठीकु आहे, घर जो कमु नथी करे त हीअ कमु त करे थी न, त हीअं मन खे ॿियूं वीचार ॾियो। मन हिकु ई वीचार ॾे, तव्हां ॿिया वीचार ॾियो, कोई ॻाल्हि कोन्हे, चल ॿार खे त संभाले थी, चल पति खे 2 रोटी त ठाहे ॾिए थी, चल कुझु त करे थी। ईअं असांखे मन खे सेखारिणो आहे। अगरि असां जॾहिं बि भॻवान खे यादि करूं, अगरि मन में ॿिया वीचार अचनि था त तव्हां पंहिंजे हिक ई वीचार में टिका रहो। तव्हां बि सोचो न मूंखे त इहो ई भॻवान खे यादि करण वारो ई वीचार रखिणो आहे, ॿियनि वीचारनि ते ध्यानु न ॾियणो, पोइ उहो हली वेंदा धीरे धीरे। तंहिंजे करे बाबा चवनि था कि सदा यादि रखो कि असां आत्मायूं आहियूं, असां आत्माउनि में ई हिकु मन आहे। मन छा कंदो आहे? संकल्प कंदो आहे। त भॻवान खे असां संकल्प सां ई यादि करे सघंदा आहियूं। हिन करे मन में कॾहिं बि कोई बि बुरो वीचार, विकारी वीचार, फालतू वीचार न हुजणा खपनि। मतिलबु सम्झो तव्हांखे अगरि कोई वीचार आयो त असांखे हुनजे लय में न वञिणो आहे। जी सम्झो कोई फालतू माण्हू आयो ऐं तव्हां सां ॻाल्हाए थो त तव्हां ॻाल्हाईंदव हुन सां? न ॻाल्हाईंदव न। तव्हांजी बुद्धि में सम्झ आहे कि ईअं ई कंहिंसां बि न ॻाल्हाइबो, त हूअं ई सम्झो असां वटि कहिड़ा कहिड़ा वीचार अचनि था, त इहे जीअं उहो वीचार तव्हांजे मन सां ॻाल्हाइण था चाहिनि, लेकिन असां पंहिंजे मन खे कोई न कोई हिकु वीचार ॾेई छॾूं। हिन करे चईंदा न, मन जो भोजन छा आहे? शुद्ध वीचार। अगरि असांजे मन में फालतू वीचार अचनि था त हुनखे कोई शुद्ध वीचार ॾेई छॾो कि ॾिस हीअं थींदो, हीअं कंदासीं, पोइ हिन जो इहो, पोइ हल हीअं था करूं, उहो था करूं, हल कोई ॻाल्हि कोन्हे, इहे नथो करे त असां था करूं। हिक ई वीचार में अड़ो न कि न इहे ई करे, न न। अगरि कई बार थींदो आहे न, माण्हू ॿार सां ज़िद कंदो आहे न इहे हाणे ई करे, ऐं कई बार ॿार जी बुद्धि में एॾी सम्झ न हूंदी आहे त उहो करे न पाईंदा। उहो करणु चाहे थो लेकिन हुनजी बुद्धि उहो ॻाल्हि खे सम्झी नथी सघे, ऐं असां ज़िद लॻाए वेठा आहियूं। असां पंहिंजे मन में हिकु ई वीचार करे वेठा आहियूं ऐं असां सोचो चल ठीकु आहे करे वठंदो। असां ईअं सोचूं चल ठीकु आहे करे वठंदो, चल ठीकु आहे तोखे जॾहिं ठीकु लॻई, जॾहिं सम्झ में अची तॾहिं करे वठंदो। त इहे जीअं असांजो मन जो वीचार मोल्ड थी वियो, इनखे ईज़ी नेचर चइबो, जो कि माताउनि में ज़रूरी खपे, पुरुषनि में बि खपे, पर कॾहिं कॾहिं न माताऊं पंहिंजे ॿारनि सां ज़िदी थी वेंदियूं आहिनि, ख़ुदि खे न ॾिसंदियूं आहिनि। उहा ई कमी कमज़ोरी उन्हनि में बि हूंदी आहे, लेकिन उहो ॿार जे मथां हठ कंदियूं आहिनि कि ॿार हीअं करे। लेकिन अगरि तव्हां जांचो न, अगरि तव्हां पंहिंजे ॿारनि में कुझु कमी ॾिसो था त उहा ई कमी ख़ुदि में ॾिसिजो, तव्हां में ज़रूरु हूंदी। 90% त हूंदी ई आहे, 10% कोई ॿार पिछले जन्मनि जा संस्कार खणी ईंदो आहे, न त मैक्सिमम ॿारनि में संस्कार न माउ पीउ जा ई वेंदा आहिनि। छो जी वायुमंडल ओड़ो ई हूंदो आहे न, जीअं माउ बि अगरि खाइण पीअण ते ध्यानु न ॾे, जो आयो खायो, जो आयो खायो, त उन सां घर जो वायुमंडल ठहींदो आहे। त ॿार बि न चाहींदे हुए बि उहो कंदो रहंदो, पोइ हुनजी आदत पइजी वेंदी आहे। पोइ माताऊं छा कंदियूं आहिनि, सोचदियूं आहिनि हिन जी आदत छुड़ायां, मूं में त आहे हिन में न अचे। ईअं त थी न सघंदो आहे, छोकी रहणो त तव्हां सां गॾु ई आहे, त पहिरियों तव्हांखे चेंज थियणो पवंदो। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान स्वयं में सर्व शक्तियुनि खे मौज रूप में अनुभव करण वारा सर्व सिद्धि स्वरूप है।
असांजी आत्मा में ॾाढा गुण ॾाढी शक्तियूं आहिनि, लेकिन असां उन्हनि ते ध्यानु न ॾींदा आहियूं, समय ते कार्य में न लॻाईंदा आहियूं। तव्हां ॾिसो, ज़्यादातर माण्हू दुनिया में इहे ई चईंदा आहिनि, कंहिंखे कुझु चओ न त चईंदा आहिनि हा असांखे पतो आहे ईअं कबो। कंहिंखे दुख हुजे ऐं असां उनखे थोरो सुठा कुझु चऊं त चईंदा हा मूंखे पतो आहे ईअं कबो। असांजो गुरू बि ईअं ॿुधाईंदो आहे, असांजो साईं बि ईअं चईंदो, लेकिन पोइ तव्हां ओड़ा कर्म छो नथा करे सघो? छो जी असां में ओतिरी शक्ति न आहे। भई असांखे पतो आहे कि साम्हूं वारो अगरि कुझु उल्टो सुल्टो चए त असांखे चुप रहणो आहे, साक्षी थी करे रहणो आहे, शुभ भावना शुभकामना रखणी आहे, सभिनि खे पतो आहे। त चईंदा हा असांखे पतो आहे ईअं कबो आहे, लेकिन त बि जॾहिं ॻाल्हि ईंदी आहे त हुन समय न करे सघंदा आहिनि। त अधा अधूरी नॉलेज आहे न, मतिलबु हुन नॉलेज खे कर्मनि में लाइण जी शक्ति न आहे। छो जी ज्ञान त सभई ॾेई सघंदा आहिनि। अॼु भॻवान जो ज्ञान ॾिनो अथई, उहो सभई भॻवान जो ज्ञान ॿुधी करे ज्ञानी त ठही आहिनि, लेकिन शक्ति वठण लाइ तव्हांखे भॻवान खे ई यादि करिणो पवंदो। शक्ति वठण लाइ कोई बि देहदारी गुरु संत सन्यासी असांखे शक्ति न ॾेई सघंदो आहे, भॻवान ई ॾेई सघंदो आहे। अगरि उहो गुरु संत सन्यासी ॾींदो बि त अल्पकाल जे लाइ, थोरे समय जे लाइ, ऐं भॻवानु परमानेंट ॾींदो आहे, 21 जन्मनि जे लाइ, 21 बि न छॾो, उन खां बि ज़्यादा शक्ति ॾींदो। ऐं भॻवानु केरु हूंदो आहे? निराकार परमपिता परमात्मा। उहो कॾहिं बि पंहिंजो शरीर न वठंदो आहे। त कंहिं बि शरीरदारी देवी देवता आहिनि, गुरु संत सन्यासियुनि खे भॻवानु न चइणो खपे। हर हिक खे प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट चईंदासीं छा? अॼु अगरि तव्हांजो ॿारु हर हिक खे मम्मी पापा चए त चईंदा न, अरे तुंहिंजा माउ पीउ मां असां आहियूं, तूं हर हिक खे छो थो चए? त हूअं ई असांजो भॻवानु हिकु मथे रहंदो आहे, उहो अशरीरी अजन्मो निराकार रूप परमपिता परमात्मा आहे। उहो ई असांखे ऐं सभिनि खे शक्ति ॾींदो आहे। त भले दुनिया में जेका जंहिं बि माण्हुनि खे माण्हू भॻवानु चईंदा आहिनि, उहा महान आत्मा, पुण्य आत्मा, श्रेष्ठ आत्मा, सुठी आत्मायूं आहिनि। जीअं भॻवानु असांजी मदद कंदो आहे, उहो बि आत्मायूं असांजी मदद कंदियूं आहिनि। असां हीअं नथा चऊं न कंदियूं आहिनि, लेकिन उन्हनि खे भॻवानु चइणु ग़लति आहे। इन करे जेके तंहिंखे ॾिसी भॻवानु न चइणो आहे। असांखे भॻवान जो असांखे शक्तियूं ॾिनियूं अथई, जो ज्ञान ॾिनो अथई, उनखे सोचे सम्झी करे जीवन में कर्मनि में लायो, तॾहिं सम्झो कि तव्हां रोज़ु भॻवान जो ज्ञान ॿुधंदा आहियो। धारण बि त करिणो आहे न। स्लोगन आहे, मन खे प्रभु जी अमानत सम्झी करे हुनखे श्रेष्ठ कार्य में लॻायो। असांजो मन जेको आहे न, संकल्प शक्ति, इहा ॾाढी ऊची चीज़ आहे। अॼु माण्हू संकल्प सां छा न चाहे करे सघे। अॼु दुनिया स्वर्ग बि कीअं ठही? संकल्प सां ई ठही। भॻवानु हिन सृष्टि ते अची करे ब्रह्मा द्वारा संकल्प सां ई सृष्टि रची न। ऐं संकल्प केरु कंदो आहे? मन। त मन खे प्रभु जी अमानत सम्झो, है न। इन करे मन में कॾहिं बि वेस्ट, नेगेटिव, डर्टी, बुरा वीचार न अचणा खपनि। हमेशह सुठा वीचार अचणा खपनि। तॾहिं असां सम्झो कि तव्हां पंहिंजे मन अर्थात संकल्प शक्ति खे सुठे कम में लॻाया। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।